रसूलुहु नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व नबिय्यिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ उलमाए किराम हुफ़ाज़े उज़्ज़ाम प्यारी जमात सबूरी मीलाद मुबारक जे हिन बाबरकत महफिल में मुखा अग में हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती दोस्त अली सिकंदरी दामत बरकातुहुल आलिया मोहतमिम जामिया राशिदिया आए खतीबो पेश इमाम मस्जिद दरगाह शरीफ पीर जो गोट खिताब फरमाए रहा हुआ अमा काफी देर खा इन जाए ते वेही करे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो शान मीलाद ॿुधो आहे। गाज़ी फ़कीर हमेशा याद कंदो आहे हाज़िरी जी सआदत नसीब थींदी आहे। अॼु बि अवां जी ख़िदमत में मीलाद मुबारक जे मुतबरक महफ़िल में हाज़िर आहियां। चूंकि काफ़ी देर खां मां वेठा आहियूं तंहिंजे करे ज़्यादा लंबी चौड़ी तकरीर कोन कंदुसि। मुख्तसर चंद ॻाल्हियूं अवां जे साम्हूं मदीने वारे जे इज़्ज़त जो हुज़ूर जे अज़मत ऐं शान जो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद मुबारक जो ॿुधाए करे इजाज़त वठबी ऐं आख़िर में दुआए ख़ैर थींदी। मूं जेका आयत सबूरी अवां जे साम्हूं तिलावत कई आहे तबरुकन उन जो तर्जुमो आउं पेश कयां थो। वो चंद ॻाल्हियूं जेके अल्लाह ताला मूंखां चवरायूं पेश कयां थो। मूंसां गॾिजी करे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इहो आवाज़ अवां जे ॻोठ मां ई कोन ॿाहिरि निकिरंदो। ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला इरशाद फरमायो कुल बिफद्लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू हुवा खैरुम मिम्मा यजमऊन। बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह फरमायो कुल महबूब तू फरमाए त अल्लाह जे फज़ल ऐं रहमत जे मथां खुशी ऐं फरहत जो इज़हार कर। खुदा जे फज़ल ऐं रहमत ते खुशीअ जो फरहत जो इज़हार करण उन खां भलो आहे जेको जमा करे रखनि था गॾु कनि था। उन गॾु करण खां वधीक भलो इहो आहे त अल्लाह जो फज़ल ऐं अल्लाह जो रहम अल्लाह जी रहमत त उन जे अंदर माण्हू ख़ुशी ऐं फरहत जो इज़हार करे।
जेके शयूं गॾु कंदा आहिनि दुनिया में ॿिनि क़िस्मनि जूं शयूं आहिनि जेके माण्हू जमा कनि था गॾु करे रखनि था। हिकिड़ो दुनिया खे गुज़ारण जे लाइ पेट गुज़र जे लाइ माण्हू माल खे गॾु कंदो आहे त दुनिया मुंहिंजी बहितर गुज़रे उनजे करे मां माल मिल्कियत खे जमा कयां। ॿिए पासे ॾे माण्हू आख़िरत जे लाइ नेकियुनि जो सरमायो जमा कंदो आहे त नेकियूं न कयां ताकि आख़िरत में कमु अचनि जहन्नम जे बाहि खां निजात मिले ख़ुदा जन्नत में दाख़िला फरमाए। त माण्हू जेको कुझु जमा कंदो आहे उहे ॿ शयूं या माल या नेकी। माल त दुनिया जे लाइ नेकी त आख़िरत जे लाइ माण्हू जमा कंदो आहे। अल्लाह इन आयत में इहे कोन फरमायो आहे त जेको दुनिया जे लाइ माल थो जमा करी उन खां अल्लाह जे फज़ल ऐं रहमत ते ख़ुशी जो इज़हार करणु भलो आहे। या वरी अल्लाह इहे बि कोन फरमायो त आख़िरत जे लाइ जेके नेकियूं तव्हां जमा कंदा आहियो उन खां वधीक भलो ही आहे त ख़ुदा जे फज़ल ऐं रहमत जे मथां ख़ुशी जो इज़हार कयो। अल्लाह मुतलक़ फरमाए छॾियो उन जो वाज़ो नतीजो इहो आहे त दुनिया में जो कुझु माल था जमा कयो या आख़िरत जे लाइ नेकीअ जो सरमायो जमा कयो था इन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि खां वधीक भलो ही आहे त अल्लाह जो फज़ल थिए अल्लाह जी रहमत थिए त मुस्लमानो ख़ुशीअ जो इज़हार कयो। सुभान अल्लाह चओ। दुनिया में माल जमा करे इन खां भलो आहे त अल्लाह जे फज़ल ते ख़ुशी जो इज़हार कयो। आख़िरत जे लाइ नेकियूं जमा करे अहिड़ा अमल असां कयो जंहिंजे लाइ आख़िरत असांजी मुचारी थिए आख़िरत असांजी भली थिए। उहे भला अमल असांजी करणा आहिनि पर अल्लाह जो क़ुरान फरमाए थो हुवा ख़ैरुम मिम्मा यजमऊन। इहो जेको तव्हां जमा था कयो जेको गॾु था कयो उन खां वधीक भलो इहो आहे त अल्लाह जो फज़ल रहमत थिए त उन ते ख़ुशियूं मल्हायो। सुभान अल्लाह जो। मदीने वारे जो अचणु अल्लाह जो वॾो फज़ल आहे। वक़्त में गुंजाइश न आहे वरना क़ुरान में दलील मौजूद आहे त हुजूर जो अचणु अल्लाह जो वॾो फज़ल बि आहे। त मदीने वारे जो अचणु सिर्फ़ रहमतन आमिना जो लाल त पूरी दुनिया जे लाइ पूरी कायनात जे लाइ मदीने वारा तमाम जहाननि जे लाइ रहमत बणिजी आया। को हिकु जहान हुजे त उन जी असीं ॻाल्हि कयूं जहाननि जा 18,000 क़िस्म आहिनि या 70,000 जहान जा क़िस्म आहिनि। हाणे 70,000 जहाननि जा क़िस्म या 18,000 जहाननि जा क़िस्म। मिसाल इंसान हिकु क़िस्म जिन्न हिकु क़िस्म मलाइक हिकु क़िस्म ऐं हर क़िस्म जे हेठां लातदाद अफ़राद मौजूद आहिनि। अल्लाह ताला तव्हां असांजे नबी खे तमाम काइनात तमाम जहाननि जे तमाम क़िस्मनि मां हर किस्म जा जेतिरा भी फर्द आहिनि मदीने वारे खे अल्लाह ताला उन तमाम जहाननि जे क़िस्मनि मां तमाम फर्दनि मां हर फर्द जे लाइ रहमत बणाए मोकिलियो। अहिड़ो शान बि कंहिंजो बि न आहे ऐं इहो शान आहे त सिर्फ़ मदीने वारे जो आहे। चओ सुभान अल्लाह। कुझु माण्हू असांजे हिन दुनिया में अहिड़ा बि आहिनि जिन जो इएं चवण आहे त रहमत लिल आलमीन वारी जेका हुजूर जी सिफ़त आहे इहा नबी सही सां ख़ासि कोन्हे। ॿिया बि जेके आहिनि सो रहमत लिल आलमीन थी सघनि था। तव्हां पंहिंजे आड़े पाड़े में ॾिसंदो उन्हनि जूं मस्जिदूं बि आहिनि मदरसा भी खुलिया पिया आहिनि। असां बि ढोरे नारे काहिन रोड सां अचूं था जॾहिं बि अचूं था ॾिसूं था उन्हनि जा मस्जिदूं उन्हनि जूं मदरसा उन्हनि जा ठहिया पिया आहिनि। उन्हनि जो अक़ीदो तव्हां असांजे अक़ीदे जहिड़ो न आहे। उन्हनि जो मसलक तव्हां असां वारो मसलक कोन्हे को। उन्हनि जो मज़हब अलॻि आहे मसलक अलॻि आहे अक़ीदो हुननि जो अलॻि आहे। अहले सुन्नत व जमात वारो उन्हनि जो अक़ीदो कोन्हे को।
गंगोही साहब का सवाल थियो हो जेको उन जो वडो गुरु आ फतावा रशीदिया में लिखियो पियो आ कई उन का पूछो त रहमतल लिल आलमीन हिन दुनिया में को बियो थी सके थो त देवबंदन जो मौलवी मैं नालो भी खणी तो सजा उन जो मौलवी लिखे थो त रहमतल लिल आलमीन सिर्फ हुजूर जी सिफत ना है बियो भी केर थी सके थो यो हुन जो असीदो आ जेको हुन जे किताबन में लिखियो पियो आ असा जो ईमान आ त रहमतल लिल आलमीन शान आ त सिर्फ मदीने वारे जो जोर सां सुभान अल्लाह तो रहमतल लिल आलमीन ॿिया बि थींदा अल्लाह जे क़ुरान छा फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन महबूबा तोखे असां तमाम जहान जे लाइ रहमत बनाए मोकिलियो आहे प्यारी जमात सगोरी उन्हनि बेअदब माण्हुनि खां बचणु घुरिजे जंहिंजो मुंहुं मुस्तफ़ा ॾे न आहे असां उन्हनि खे पंहिंजो सम्झूं था ऐं असांजा आहिनि जंहिंजे दिल जो तवजो बि मुस्तफ़ा ॾे आहे त जंहिंजो मुंहं जो तवजो बि हुजूर जे बात जी तरफ़ आहे जंहिंजो हुजूर सां ताल्लुक़ न आहे उन सां असांजो बि वास्तो न आहे जेको साईंअ जो आहे उहो असां सभिनी जो आहे दुरूद शरीफ़ लाजा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुस्तफ़ा जो अचण अल्लाह जो वॾो फज़ल भी आ अल्लाह जी रहमत भी आ हाणे अल्लाह फरमायो मुंहिंजो फज़ल ऐं रहमत त ख़ुशी मल्हायो तंहिंजे करे मदीने वारे जी मिलाद ते हुजूर जे आमद ते तव्हां असां अल्लाह जो शुक्र अदा कंदे मिलाद जा जश्न मल्हाईंदा आहियूं रुगो असां इहो सिलसिलो थोड़ी शुरू कयो आहे हुजूर जॾहिं आया तॾहिं बि दुनिया में ख़ुशी चओ सुभान अल्लाह शहर मके में शादियूं थियूं वाह वाह मुबारक बादियूं थियूं सुभान अल्लाह चओ शहर मके में शादियूं थियूं वाह वाह मुबारक बादियूं थियूं सारे आलम ते इमदादियूं थियूं मौला रहम जो वसायो अॼु जाम मोहम्मद जाओ सखी शाह रब मंझे आयो अॼु जाम मोहम्मद जोर सां सुभान अल्लाह चओ सीरत पाक जा किताब लिखंदा जॾहिं तव्हां असांजो नबी आयो जंहिं साल में मुस्तफ़ा आया उन सॼे साल जे अंदरि पूरी दुनिया जे अंदरि जंहिंखे बि औलाद ॼाई जंहिंखे बि औलाद थियो उन्हनि मां कंहिंखे बि अल्लाह ताला धीउ जो औलाद कोन ॾिनो मुस्तफ़ा जे सदके सभिनी खे अल्लाह पुट अता फरमाया छाकाणि जो धीअरुनि ते माण्हू नाख़ुशि थींदा हुआ ज़ल्ल वजहु मुस्वद्दा कुरान फरमायो धीउ जी ॻाल्हि माण्हू ॿुधंदा मोहकारो थी वेंदो हुयो धीउनि खां नफ़रत कंदा हुआ ज़िंदा माण्हू उन्हनि खे दफ़न करे छॾींदा हुआ छोकी उन्हनि खे नफ़रत थींदी हुई घर में रोज राड़ो अची वेंदो हो घर में मातम जी कैफ़ियत उन्हनि जे में थी वेंदी हुई जन खे बि धीउ ॼमंदी हुई जंहिं साल मुस्तफ़ा जो मीलाद थियो अल्लाह फरमायो कंहिंजे घर में बि अहिड़ो माहौल न हुजे
जो माण्हू रोड राड़े में हुजां मां इन सॼे साल में मुस्तफ़ा जे सदके सभिनी खे पुटनि जी नेमत हुजां ताकि दुनिया की खबर पइजी वञे मुस्तफ़ा जॾहिं आयो अल्लाह पूरी दुनिया में जन खे भी औलाद ॾिनो पुट जी औलाद मुस्तफ़ा जे सदके ॾिनी ताकि हुजूर जे सदके में कंहिंजे बि घर में ना खुशी न हुजे जंहिं तंहिं वटि खुशी खुशी हुजे ज़ोरदार सुभान अल्लाह चओ वही मिलाद जो महीनो आहे रबीउल अव्वल जो जंहिंमें मुस्तफ़ा आया तो सुभान अल्लाह महीना त ॿिया बि आहिनि रमज़ान बि आहे तारीख़ूं त ॿियूं बि आहिनि 27 रमज़ान भी आहे 15 शाबान भी आहे दिहाड़ा त बि ॿिया बि आहिनि जुमे जो ॾींहुं बि आहे भला हुजूर जे मिलाद जे लाइ अल्लाह इन ॿिए कंहिं महीने या तारीख़ या दिहाड़े जो इंतिखाब फरमाया पर न अल्लाह रबीउल अव्वल 12 तारीख़ सूमर जो ॾींहुं मुंतखब कयो इन जे लाइ त जीअं सुभाणे ईअं केरु न सम्झे त नबी साईं खे शाम जो वॾो मिलियो आहे को रमज़ान जे करे मिलियो या 27 जे करे मिलियो या जुमे जे ॾींहुं ॼमण जे करे मिलियो आहे न मता इहो कंहिंखे वहम सुभाणे पैदा थिए ख़ुदा उन्हनि जा वहम अॻ में ई ख़तम करे छॾिया मदीने वारो पंहिंजे शान में न को महीननि जो मोहताज आहे न को ॾींहंनि जो मोहताज आहे न को तारीख़ुनि जो मोहताज आहे बल्कि दुनिया में जंहिंखे जो कुझु मिले थो मिलियो मिलंदो सब मुस्तफ़ा जे दर तां मिलंदो वकुल्लहुम मिन रसूलिल्लाह मुल्तमिसुन इमाम बुसूरी फरमायो आहे सुभान अल्लाह चओ वकुल्लहुम मिन रसूलिल्लाह मुल्तमिसुन من البحر أو رشفا من ديام مولاي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم फरमाए तो कुल्लुहुम कुल्लुहुम समूरा मिर रसूलिल्लाह नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम का वठंदड़ आहिल मुल्तमिस इल्तिमास करे दरखास्तों पेश करे सब मदीने वारे खां वठंदड़ आहिल हुजूर जे रहमत जो दरिया जारी ऐं सारिया कंहिं बुक भरियो कंहिं लप भरी सब कोई पंहिंजो नसीब वरतो पर मिलियो सभिनी खे मुस्तफ़ा जे दर तां आहे तॾहिं आला हज़रत चयो फरमाए थो लाव रब्बिल अर्श जिसको जो मिला से मिला लाव रब्बिल अर्श जिसको जो मिला से मिला बटती है कौनैन में नेमत रसूलुल्लाह की सभिनी खे जेको मिले तो मुस्तफ़ा जे दर तां थो मिले हिकु हदीस ॿुधो हुजूर जे दरबार में साहबी आयो अर्ज़ अचे कई साईं मां गरीब मिस्कीन आहियां मुंहिंजे लाइ दुआ फरमायो छाजी रिज़्क़ कुशादो थिए हुजूर उनखे फरमाए न वञ अलाह खां वञी दुआ घुर न साहबी दरख़्वास्त पेश कई मदीने वारे दुआ फरमाई मोटियो खुश थींदो आयो साईं दुआ कई आहे ज़रूर कोन कोन जो असर ज़ाहिर थियो हूंदो घर ते पहुतो आहे घरवारी खां पुछे थो कर ख़बर साईं खां दुआ कराए आयो आहियां भला को रिज़्क़ जो रोज़ीअ जो वसीलो को ज़रियो ज़ाहिर थियो आहे या न घरवारी चयो ॿियो त कुझु कोन थियो आहे पर सवेर खां वठी पंहिंजे घर जे कुंड में जेको चंड पियो आहे सो पाण ॼाणे थो हले
हलो त ॾिसूं ॿई गॾिजी आया चंड जे मथां बि आहे ही छा ॾिसंदो सुभान अल्लाह चंड ख़ुदि ब ख़ुदि हले थो उन ज़माने में लाइट त कान हुई जो तार हुनखे लॻाई वेंदी हुजे न चंड ख़ुदि ब ख़ुदि हली रहियो आहे ऐं ख़बर बि कान थी पवे त उन में अनु मथां किथां थो पवे जो पासन खां अटो थो पियो किरे घरवारी खे फरमाइण लॻो अटो गॾु कर मदीने वारे जे दुआ सां इहा महिरबानी थी आहे मां वञा थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ जंग मां को शिकार करे जा साईं खे दावत ॾेई घुरायूं था जो सुभान अल्लाह भयो शिकार करे मोटी आयो ॿाहिरां अचे थो टनाईंदो थो अचे त चंड जो आवाज़ अचे थो या न घर पहुतो आहे चंड जो आवाज़ बिही वियो ॿुधण में कोन थो अचे घरवारी खे चई कर ख़बर चंड जो आवाज़ ॿुधण में नथो अचे जी सवेर खां वठी बिही वियो आहे कीअं बीठो जी मूंखे दिलि में ख़्यालु थो ॾिसां त सही अनु हिन में कीअं थो अचे अटो पासनि खां कीअं थो करे तंहिंजे करे चंड जो पुड़ मां मथे करे हेठि जो कयो चंड बिही वियो छो ईअं कई जे बसि औरतुनि जी आदत ईअं थींदी आहे मूं करे ॾिठो चंड बिही वियो आहे साबिन घरां निकितो सिधो हुज़ूर जे दरबार में आयो अल्लाह जे हबीब खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह चंड बिही वियो आहे नबी करीम अलैहि सलाम खे ईअं कोन ॿुधाए थो त साईं मुंहिंजे घरवारीअ चंड जो पुड़ कयो हो तंहिंजे करे चंड बिही वियो इहा ॻाल्हि सहाबी कान कई सिर्फ़ चंड जे बीहण जी ॻाल्हि ॿुधाई हुज़ूर फरमायो लअल्लकुमा रफ़अतुमा तव्हां चंड खे मथे खयो हूंदो तंहिंजे करे चंड बिही वियो आहे सहाबी अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह बराबरि मुंहिंजे घरवारी खां ईअं थियो हुज़ूर फरमायो अगरि तव्हां चंड जो पुड़ मथे न खणो हा मथो हिसो मथे न खणो आहे इहो चंड बीहे कोन हा हलंदो रहे हा हफ़्तो न महीनो न साल न 100 साल न 1000 साल न हुज़ूर फरमायो लदारत ला यौमिल क़ियामह इहो चंड क़यामत जे ॾींहं ताईं हलंदो रहे हा जो सुभान अल्लाह तुंहिंजे शान मथां सुभान अल्लाह जो तुंहिंजे शान मथां त्या कुर्बान नबी तुंहिंजे शान मथां त्या कुर्बान नबी घोरिया ॿार बचा जान नबी तुंहिंजे शान मथां सुभान अल्लाह तू आदम खां भी आई अवल रब तोखे कयो आए ख़तमुर रुसूल पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल पैदा कोन कयो आहे तुंहिंजे मिसल सारे शान नबी तुंहिंजे शान मथां त्या कुर्बान नबी घुर